किबला साईं, हाणे त कमु घणो थी वियो आहे। वॾी ख्वारी थी आहे पंहिंजी मुल्क में। जाली अकाउंट, मनी लॉन्ड्रिंग ऐं ॾिसो त फसलनि जे अघनि सां छा करे छॾियो अथऊं। कणिक जो बारदानो कोन थो मिले, या वरी ॾिसो त कणिक में पिया मिटी मिलाइनि, यानी त हर मामले में असांजी बदनामी पई थिए। हाणे एतिरा साल मौज थी साईं, हाणे ॾियूं ब्रेक। हाणे आम माण्हूअ जे भलाईअ लाइ कमु कयूं, आबादगारनि खे सहूलियत ॾियूं, यानी त का नई पॉलिसी जोड़ियूं किबला साईं। अड़े बाबा, तूं वज़ीर आला आहीं, तोखे इहा बि ख़बर कान्हे त असां हिननि सभिनी मामलनि मां गुज़री आया आहियूं। दरवेश आहीं को, अवाम में बचायो छा आहे जो ड्रिजी पियो। अवाम जो अहिड़ो हाल करे छॾियो अथऊं जीअं थर जा बुखायल जानवर ॾिसंदो आहीं न, रुगो हॾनि ते खल चढ़ियल हूंदी अथनि। सो अवाम हाणे कुझु बि न करे सघंदो। तूं पंहिंजो कमु जारी रख, मतां ॾिनो आहीं। अलाए छा छा पे थियो आहे हिन मुल्क में, सो पाण खे वरी छा थींदो। तूं पंहिंजो कमु उन ई रफ़्तार ते जारी रख। किबला चओ त सही पिया था, पर हाणे पार्टी अंदरि माण्हुनि ॻाल्हाइण शुरू कयो आहे। मेंबर तोड़े मिनिस्टर पाण में सुसुर फुसुर पिया कनि त सभु माल पाण गिड़कियो वञनि, असांखे कुझु बि हासिल नथो थिए। अजाई ख्वारी वावेला साहब असां लाइ पई थिए, केॾांहुं जा बि न रहिया आहियूं। सो किबला साईं, हाणे पॉलिसी मटाइणु खपे। कमु तमामु घणो ख़राबु थी वियो आहे। तूं को ख़ौफ़ न कर, छॾे न इहे ॻाल्हि खे। जेकी न इहे सुसुर फुसुर था कनि, इन्हनि मां कंहिं हिक जो नालो त ॿुधाए, कढां सो कैबिनेट मां। ॾिस त ॿिया 10 तयारु वेठा आहिनि न। सो तूं को उल्को न कर, तूं पको आहीं। बाक़ी जे तूं बि दिलि नढी थो करीं त पोइ भला खणी आऊं नओं कप्तान आणियां। न न किबला साईं, मुंहिंजो असुल मक़सदु इहो न हो। तव्हांजो जेको बि हुकुम आहे उहो सर अखियुनि ते साईं।